बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्की तु'तिल मुल्का मन तशा व तंज़िउल मुल्का मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इग़्तनिम ख़म्सन क़ब्ल ख़म्सिन हयातक क़ब्ल मौतिक व फ़राग़क क़ब्ल शुग़लिक व ग़िनाक क़ब्ल फ़क़रिक व शबाबक क़ब्ल हरमिक व सिह्हतक क़ब्ल सक़मिक औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलियाबाद वारो दिल जी मोहब्बत सां पंहिंजे सोने नबी साईं ते दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जस हुजे तां सभिनी भाइरन खे जो थधड़ी रात में तां हेतरे टाइम ताईं वेठा हो। मां समझां थो त तां एतरे टाइम ताईं जागण जा आदी न आहियो। तहां सभिनी खे हिन हस्तीअ जी मोहब्बत विहारियो आहे। अल्लाह कंदो इन हस्तीअ जे सदको अॼोकी भलारी रात में रब रहमान तहां सां सभिनी खां राज़ी भी थींदो, असां खे माफ़ी भी ॾींदो ऐं इंशाअल्लाह पुर उम्मीद आहियूं त सोन जे महलात वारे बेश्त जो वारिस भी बणाईंदो। सब आलम गोहरा मोतीअ जा दाणा जिन तहां जे मथां मोतिन जो मींह वसायो। बरादर मुकरम मौलाना क़ारी मोहम्मद तैयब रिंद साहब भी
वडे मिठे अंदाज ऐं जज्बे सां तव्हांजे आॾो रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद तिलावत करण फरमायो। ॾाढी रूह खे राहत मिली। मां खां बाद में मुंहिंजो भा मौलाना रियाज़ अहमद शुमरो साहब तव्हांजे आॾो मन मोहींदड़ क़ुरान मजीद जो मन मोहींदड़ वाइज़ कंदो इंशाअल्लाह। ई जलसो मुबारक सिर्फ हिन साल न हर साल हिन भलारी रात में थींदो आहे। हर साल जियां हिन साल भी पंहिंजे वलवले सां अगे खां भी वधीक तव्हांजे जोश ऐं जज्बे सां मांखे ॾिसण में थो अचे। ब्यात मरहूम मगफूर रईस मोहम्मद अकरम साहब मरहूम मगफूर असांजो भा भाइरनि जहिड़ो प्यारो कारी बिलाल मजीदाणू साहब दुआ है इन्हनि भलारनि समेत असांजे सभिनी दीगर अजीजन खे रब साईं हिन महफिल जे सवाब ऐं अजूर खे पहुचाए सभिनी जा दर्जात बुलंद फरमाए। रईस मोहम्मद आसिफ साहब मोहम्मद आतिफ साहब बिरादर कारी अब्दुल वाहिद साहब बिरादर कारी गुलाम रसूल साहब बिरादर कारी मुजीबुर रहमान साहब बिरादर कारी अब्दुल कदीर साहब तां सभिनी जी सहकार सां ही इज्तिमा ही नूर भरी महफिल ही रहमत वारी महफिल सजाई आ। दुआ है रब तबारक व तआला सभिनी जी मेहनत के कबूल फरमाए सभिनी के अजर अजीम अता फरमाए। सुजाग वेठाओ बुधण जे मुंड में आयो पांजी सुजागी सुभान अल्लाह जे बुलंद आवाज सां ज़ाहिर करे ॾेखारे। अजो की भलारी रात हिन भलारी रात के शब्बे बरात चयो वेंदो आ। हिन रात में पैदा थींदड़ हिन साल जे ॿारनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि ऐं हिन रात में हर मरण वारे जा जेके हिन साल मरंदा उन्हनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि ऐं आमाल खया वेंदा आहिनि। प्यारे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिज़्क़ नाज़िल फरमायो वेंदो आ। सूरत दुखान शरीफ में हिन रात के बारे में फरमाइंदे चई फरमाए फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम।
हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो शेरे खुदा साईं तहन रात में बाने के इबादत करण घुर्जे, ॾींहं जो रोज़ो रखण घुर्जे। रोज़ो रखण मुस्ताबा, रखंदो त घणो अजूरो थस, न रखंदो त गुनाहगार नाही। शेरे खुदा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो हिन रात में रब रहमान मुतवज्जे थी करे फरमाइंदो आहे को जेको माफ़ी घुरे त माफ़ी ॾियांस, आहे को जेको रिज़्क घुरे त रिज़्क ॾियांस, आहे को जेको दुखन ऐं दर्दन खां निजात घुरे त निजात नसीब कयांस। छो जो दर्दन खां निजात ॾियण वारो उहो ई साईं आ। फरमाए मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआ इज़ा दआहु व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफा अल अर्द अइलाहुम मअल्लाह क़लीलन मा तज़क्करून। अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए तय्यबा ताहिरा सिद्दीक़ा फरमाए थी मां बिस्तरे ते प्यारे आका साईं खे न ॾिठुम, मां ॻोल्हा में निकतम रात जो 15 शबान जी रात जो साईं मांखे जन्नतुल बक़ी में नजर आया। मां अर्ज़ कयम साईं हिते था नजर अचो। पाण फरमायो रब रहमान हिन रात में दुनियावी आसमान ते नुज़ूल फरमाए कबीला बनी कल्ब जे बकरन जे वारन खां भी वधीक गुनाहगारन जी बख्शिश करण फरमाइंदो आहे। आम माफ़ी हिन रात में कब्रस्तान ते भी वंजे, पर जेकॾहिं हिन रात में जिंदगीअ में हिकु मर्तबो वींदो तॾहिं भी सुन्नत अदा थी वेंदसि। हर साल वञण को ज़रूर नाहे। उते कब्रुन ते वञी चादरा विझण ऐं गुल विझण ऐं अगरबत्तियूं ॿारण इहे सभु नाजाइज़ आहिनि। ऐं हिन रात में फटाका हलाइण नाजाइज़ आहिनि। बरात हिन जो नालो आहे गुनाहन खां भरी आम माफ़ी। प्यारे आका साईं मिठड़े रहबर साईं मिठड़े रहनुमा साईं नूर ने नारे ने खाकिन जे सरदार फरमायो 7 माण्हुनि जी हिन रात भी बख्शिश नाहे थींदी। पहिरें नंबर ते फरमायूं मुशरिक, बे नंबर ते फरमायूं वालिदैन जो नाफरमान, 3 नंबर ते फरमायूं हसद ऐं कीनू करण वारो, 4थे नंबर ते फरमायूं शराबी, 5 नंबर ते फरमायूं कातिल, 6 नंबर ते फरमायूं पंहिंजी शलवार भेदन खां हेठ रखण वारो,
सते नंबर ते फरमायो चुगलखोर आम माफी में इन्हनि 7 माण्हुनि जी माफी नाहे पर अगते तसली दींदे फरमायो ना उम्मीद न क्यों उम्मीद दींदे फरमायो जेकॾहिं इन्हनि गुनाहनि वारा भी माफी वठंदा त रब साईं उन्हनि खे भी माफी ॾेई माफ़ करण फरमाईंदो आहे। अजीजो हुआ भी माफी वठो पंहिंजे जिंदगी जे लम्हात की कीमती बनायो विञायो न मां न कयो सीटिया न घुमो मां कई इबलीस त छा हाल तां थे तड़जियो फिटकार थी वियसि बिनी जहानन में उन भी त जो अन खैरुम मिन मां हिन खां भलो आ पाण खे घट समझो ऐं बिना देर जे पाण संभाले रब रहमान की फरमा बरदारी क्यों प्यारे मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके कार मुताबिक न असांजी सेहत पायदार न असांजी जवानी पायदार न असांजी हयाती पायदार न असांजा माल मिल्कियत पायदार ना पायदार जिंदगी ते उबूर न कर ना पायदार सेहत ते मस्ती न कर ना पायदार जवानी ते मस्ती न कर ना पायदार हयातियत मस्ती न कर बिना देर जे पान संभाल पान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू आमनू अंफुसकुम व अहलीकुम नारा नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा ओ ईमानदारो अहल के बचायो पान बचायो पंहिंजे अहल के बचायो बाहि खां जे बाहि जो बल गैस नहीं गासलेट नहीं पेट्रोल न काठियों न फरमाए वक़ूदुहा अन्नास वल हिजारा जे बाहि जो बलुई माण्हू ऐं पत्थर आहिनि जेका बरेगी पत्थरनि ते हुआ केॾी त दर्दनाक हूंदी संभालियो भाइरो पाण अची वञो साईं जी फरमा बरदारीअ में जेको मालिक आहे जेको ख़ालिक आहे उन्हीअ जी मञो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर और फरमाए नमा शैअन यक़ूल लहू कुन फयकून जेको साईं दो फरमाए मां जंहिं भी शइ जे ठाहिण जो इरादो करण फरमाईंदो आहियां छड़ो चवंदो आहियां थी त उहा शइ थी पवंदी आहे
घर जो वडो हुंदो आ, घर में हलण चलण जे लाइ तरीक़ेकार रखंदो आ। वो जेके घर जा भाती ऐं फर्द उन वॾे जे चवण ते हलंदा त ख़ुश भी थींदो, राज़ी भी रहंदो, उन्हनि जे लाइ सुठा लफ़्ज़ भी कढंदो, इनाम इकराम भी। चयो जेकॾहिं को न मञींदो घर जो फर्द त नाराज़ भी थींदो, ॻाल्हाइण भी छॾे ॾींदो, लफ़्ज़ भी कढंदो, पर मार भी ॾेई सघे थो, खर्च भी बंद करे सके तो। हे त घर जो मिसाल आहे, न सारी कायनात जो मालिक अल्लाह वा, उन्हीअ भी जिंदगी गुजारण जो तरीक़ेकार रखियो आ। वो जेको उन्हीअ जे तरीक़ेकार ते न हलियो, नाराज़ रहंदुसि, सुकून खसींदुसि, उन्हें जे फिटकार वारी जाए, गज़ब ऐं डमर वारी जाए के जहान में जहन्नुमा, जेको उन्हीअ साईं जे तरीक़ेकार ते हलंदो उन खां दुनिया में राज़ी रहंदो, उनखे दुनिया में सुकून नसीब फरमाईंदो, पर उन्हीअ जे लाइ अॻे जहान में रब रहमान जे प्यार जी जाए, इज़्ज़त जी जाए, सुकून जी जाए जन्नत अथसि। फरमाए वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। बिना देर जे संभाले उन्हीअ साईं जे तरीक़ेकार ते हलो। जेको साईं पाण मौत खों ई पाक, बीमारी खों त पाक, कमजोरी खों त पाक, हीणाई खों त पाक, मोहताजी खों त पाक, पर मौत खों ई पाक। जेड़ो हो तेड़ो आ, तेड़ो ही रहंदो। और फरमाए अल्लाह ला इलाहा इल्ला अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। लियाबाद वारो जोर सां चो सुभान अल्लाह। वो भी मां वाइज़ मुख्तसर कंदुसि टेम जी नोयत खे ॾिसी। अल्लाह सही तहां जो वेहण कबूल फरमाए, सदाई जिंदा दाइम कायम, सजे जान खे मारींदो थो रहे, पाण मरण खों ई पाक, सजे जहान जे लाइ फनाइयत आ, पाण फनाइयत खों ई पाक। फरमाए कुल्लु मन अलैहा फान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जोर से सुभान अल्लाह। सब फानी इन बाकी जात सिर्फ तुझे रब रहमान जिया।
जेको वडो सिज बिहारी बिठो आ किए रोज थो बारे केडी रोशनी थस करे को ता पेट्रोल भरण ही न वे गैस भरण ही न वे गासलेट भरण ही न पंजे कुदरत कामला सा रोज थो बारे हुवल्लज़ी जअल अश-शम्स ज़िया والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب साइंसदान था चवन समुंड जो पानी दुनिया जे जमीन का 50 फुट मथे आ उनके कंट्रोल में करण वारो केर हद बंदी रखी थई खारो न वने मिठे दे मिठो न वने खारे दे पया गंढाइन मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पंजे कुदरत कामला सा सत्ता आसमान बियारियों बिठुआ अल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत फर्जि'ल बसर हल तरा मिन फुतूर थुम्मा अर्जि'ल बसर कर्रतैन यंक़लिब इलैकल बसर खासिआ यंक़लिब इलैकल बसर खासिअन वहुव हसीर बिना ऐब जे निहारे वरी निहार मुझो आसमान तोखे बेब नजर ईंदो तुझियूं अखियूं झुकी थींदियूं जिनजो इन मल ताईं रंग ही न फिटो जिनके इन मल ताईं दार ही न आयो का कमी नजर ही न थी अचे इन्हीअ साईं जी फर्मा बरदारी करे जिंदगी गुजारियो पंहिंजो तरीक़ेकार समझाइण जे लाइ सब खां वॾी इज्जत वारो साईं सब खां वॾे मान वारो साईं सब खां वॾे शान वारो साईं मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां असांखे नबी बणाए ॾिनई फरमाए न मुंहिंजे प्यारे नबीअ जी पैरवी कंदा वञो त मां तव्हां खां राज़ी बि थींदोमांव माफ़ी बि ॾींदोमांव जन्नती बि बणाए छॾींदोमांव शान में सभनी नबियन का आला असां सब जो प्यारो नबी साईं आ रब साईं अणगणिया सहीफा नाज़िल करण फरमाया 4 किताब
पैगंबरन के जने सही वादन फरमाइंदो किताब नाज़िल करण फरमाइंदो जाय जो भी पाबंद कंदोन वक्त जो भी पाबंद कंदोन इंतजार भी पर जने प्यारे नबी साईं मिठड़े आका साईं ते कुरान मजीद नाज़िल फरमाई ते प्यारे नबी साईं के न जाय जो पाबंद कंदो न वक्त जो पाबंद कंदो न इंतजार कराइंदो जाते मिठड़ो मोहम्मद हुंदो रब रहमान उते कुरान मजीद नाज़िल करण फरमाइंदो सहीफन का अलावा 4 किताब रब साईं ज़बूर जी तिलावत न कई इंजील शरीफ जी तिलावत न कई तौरात शरीफ जी तिलावत न करण फरमाई जेकॾहिं तिलावत कई त उन्हीअ रहमत ऐं बरकत वारे कुरान मजीद जी तिलावत कई जेको कुरान मजीद पंहिंजे महबूब मिठड़े मोहम्मद ते नाज़िल करण फरमाए इन्हीअ उच्चे शान वारे साईं के पंहिंजे लाइ नबी हुजण इज्जत जो बाइस समझो फखुर समझो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। मुझे प्यारा पैगंबर ऐलान कर जेको तुझो उम्मती चाहे तो मां रब रहमान मोहब्बत कयां मां रब रहमान बख्शिश ॾियां मां रब रहमान माफ़ी ॾियां पोइ ऐलान कर ऐं चवेन फत्तबिऊनी रब रहमान तो फरमाए बिना देर जे मां मोहम्मद जी पैरवी कंदा वञो अल्लाह साईं तां सां प्यार भी कंदो तांखे माफ़ी भी ॾेई छॾींदो तां खां राज़ी भी थी वेंदो और फरमाए युतिउर रसूल फक़द अताअ जे मिठड़े मोहम्मद जी पैरवी कई तहकीक मां अल्लाह जी फरमा बरदारी के साफ लफ्जन में लिखियो थई प्यारे आका सही फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदी व वलदी वन नास अजमईन। साईं फरमायो तेस ताईं तहां वो माण्हू मोमिन नहीं जिस ताईं पंहिंजे वालिदैन खां वधीक पंहिंजे औलाद खां वधीक ऐं सभिनी खां वधीक प्यारन खां वधीक मां मोहम्मद सां मोहब्बत न करे उहो मोमिन नाहे जॾहिं पंहिंजे वालिदैन खां वधीक पंहिंजे औलाद खां वधीक ऐं सभिनी प्यारन खां वधीक सभिनी माण्हुनि खां वधीक मां मोहम्मद सां मोहब्बत कंदो इहो सचो ऐं पक्को मोमिन आहे।
अब्बे जी खुशी जो ख्याल रखना हूँ। अब्बो खुश थे, अम्मा खुश थे, बच्चा खुश थे, भाती खुश थे, दोस्त खुश थे। शाह प्यारे आका साईं जे खुशी जो भी ख्याल रखंदा हो। शाह रब रहमान जे खुशी जो भी ख्याल रखंदा हो। मता अब्बो नाराज थे, मता अम्मा नाराज थे, मता औलाद नाराज थे, मता भाती नाराज जन, मता भायर नाराज जन, मता दोस्त नाराज जन। उन्हनि जे नाराजगी जो ख्याल रखंदो आ। पर है बाजो प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाराजगी जो ख्याल ना रखंदो। रब रहमान जे नाराजगी जो ख्याल ना रखंदो। मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जे वाइज़ बुधण जो मौको मिलियो। साईं फरमायो त हिकिड़े अल्लाह वारे के मिठले मोहम्मद जी ज़ियारत थी ख्वाब में। साईं जो सीनो मुबारक ज़ख़मन सां भरियल नज़र आयुसि। अर्ज़ के साईं तांजो सीनो मुबारक ज़ख़मन सां भरियल छो नज़र अचे? शो साईं भला शो? पाण फरमायो त ये ज़ख़म मांखे पंहिंजनि ॾिना आहिनि। मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो शेर पढ़ियो जेको मूंखे यादि आहे। फरमायई, लोग तो कांटों से भी बच गए और हमें फूलों ने काट लिया। जॾहिं को मुसलमान को मोमिन मर्द औरत नाफरमानी कंदो आहे, कुरान मजीद जे खिलाफ, शरीयत जे खिलाफ, मिठड़े मोहम्मद जे सुन्नतुनि जो इनकारी थींदो आहे, नाफरमानी कंदो आहे, गोया प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक के जख्मी कंदो आहे। पर जे कदे ख्याल कंदो आहे को प्यारे नबी साईं जी फरमा बरदारी जो, कुरान मजीद जे फरमा बरदारी जो, सुन्नतुनि जी पाबंदी कंदो आहे, गोया प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक के ठारे विझंदो आहे। केड़ा केड़ा अज़म दा कयो तो सुठा अमल करे प्यारे साईं जो सीनो मुबारक ठारी था। इंशाअल्लाह करे इरादो कयो था, ॾाढिया इंशाअल्लाह कयो ॿुधण में। और फरमाए हल जज़ा उल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तांजो नेकियूं रायगा नवीनियूं जेतरो थी सके वो सुठा कम कयो। रब रहमान सोन जी मालात वारी माड़ी नसीब करे, उते पंहिंजनि प्यारनि जा दीदार कराए, प्यारे मिठड़े मोहम्मद सोहणे जो दीदार कराए, पंहिंजो भी दीदार कराए। तहांजा ओला इलाही ही दुनिया सब दरिया कोको तारो तंहिंमें हिकड़ी लहर लोभ जी, बियो आतश जो आड़ा, जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार मां। छॾे वेंदो सभ को जॾहिं वेंदो साह, न रहंदी का संगत न रहंदो को चाह। उहा पोख का जेका कम अचई क़बर में। साईं नकी मुंहिंजो ना नकी मुंहिंजी ज़ात, सब सूंह तोखे तुझी ज़ात सिफ़ात। आऊं गंदो गुनहगार केड़ी क्या वाई वात, मुंहिंजी हीणी ज़ात मिड़ई मालूम तोखे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।